ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ट के 6 वरी मुकम्मल। वज़ीर आज़म चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ सर्विसेज चीफ तरफा हथियाबंद फौज के भेटा पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त 27 फरवरी 2019 ते दुश्मन के बुधायो वियो त पाकिस्तान पंहिंजी सरहदुनि जी हिफ़ाज़त जी भरपूर सलाहियत रखे थो। भारत के खिते में अगराई जो मुंह तोड़ जवाब ॾिनो वियो। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ट में पाकिस्तान एयरफोर्स पंहिंजी अस्करी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। अस्करी क़यादत पारां हथियाबंद फौज जे हौसले प्रोफेशनल्स ऐं कुर्बाननि जी साराह। ISPR जो चवणु आहे त ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ट भारत जे बिना जवाज़ अगराई ख़िलाफ़ मज़बूत ऐं मुहतात जवाब हो। ऑपरेशन पाकिस्तान जी पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जे अज़म खे हिकु भेरो ॿीहर साबित कयो। हथियाबंद फौज कंहिं बि ख़तरे जो मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहे। मुल्क के मुख्तलिफ इलाइक़नि में ख़राब मौसम सबब उडामो मुतासिर। मथानी इलाइक़नि लाइ अॼु बि 6 उडामो मुलतवी। मुख्तलिफ सबबनि जे करे इस्लामाबाद गिलगित बल्तिस्तान जो 4 उडामो मुलतवी। इस्लामाबाद तिस्करदू लाइ क़ौमी एयरलाइंस जो 2 उडामो मुलतवी। कराची लाहौर इस्लामाबाद फैसलाबाद जो 16 उडामो देर जो शिकार। इस्लामाबाद पेशावर फैसलाबाद मुल्तान लाहौर एयरपोर्ट ते कुहड़ो ॾिसण जी हद घटिजी वई। कराची में बि जुड़ाली मौसम सबब उडामो मुतासिर। पाकिस्तान में सीड़पकारी जा केतिरा मौक़िया मौजूद आहिनि। उज़्बेक सीड़पकार फ़ाइदो खणनि। उज़्बेक सीड़पकार पाकिस्तान जी बंदरगाह ग्वादर ऐं पोर्ट कासिम खां कारोबारी सरगर्मियूं शुरू करे सघनि था। पाकिस्तान में माइंस एंड मिनरल्स टेक्सटाइल ऐं फार्मास्यूटिकल जे शोबनि में सीड़पकारी करे सघिजे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ताशकंद में पाक उज़्बेक बिज़नेस फोरम के खिताब मफ़ाहमती याददाश्तनि ते सहीन वारी तक़रीब में खिताब दौरान ज़ोर भरियाई त अफ़गान उपूरी हुकूमत पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल थियण खां रोके, छाकाणि त अफ़गानिस्तान में अमन ऐं इस्तेहकाम खिते जे मुफ़ाद में आहे। पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान बीच में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार जे गॾियल याददाश्तनि ऐं मुआहिदनि ते सयूं। ताशकंद में मुनक़िद तक़रीब में ॼाण जी मटासटाई ऐं साइंस टेक्नोलॉजी में सहकार जे मुफ़ाहमती याददाश्तनि ते सयूं कई वयूं। नौजवाननि जे मामलनि बाबति MOU जी टेवट कई वई। तक़रीब दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ उज़्बेक सदर के पाकिस्तान अचण जी दावत ॾिनी, जेका हुन क़बूल कई। पीपल्स पार्टी 6वीं आइनी तरमीम मंज़ूर कराए जमहूरियत के कमज़ोर नाहे कयो। 6वीं आइनी तरमीम मंज़ूर कराए हक़ारी किरदार अदा कयो आहे। इहा तरमीम असल शिकिल में न पर एक कंप्रोमाइज़ सूरत में मंज़ूर थी आहे। हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तान में जमहूरियत घणी मज़बूत नाहे ऐं पाकिस्तान को अकेलो मुल्क नाहे जेको जमहूरियत जे मुस्तहकम न हुअण खे मुंहुं ॾेई रहियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में ॻाल्हियूं चयाईं। तकरारी पीका कानून असल तजवीज़ कयल शिकिल में मंज़ूर नाहे थियो। शुरूआती सूरत में त हिकु सोशल मीडिया पोस्ट ते 30 साल सज़ा बि शामिल हुई, पर पीपल्स पार्टी पीका कानून में तरमीमूं करायूं। ऑपोजिशन ग्रेड अलायंस जो अॼु हर सूरत क़ौमी कॉन्फ्रेंस मुनक़िद करण जो ऐलान। हुकूमत कॉन्फ्रेंस मुलतवी करण लाइ अड़ई हीला हलाए रही आहे, पर असां फ़ैसिलो कयो आहे त अॼु कॉन्फ्रेंस ज़रूर थींदी। इहो असांजो हक़ आहे। बदनसीबी आहे त जमहूरियत जी ॻाल्हि करण वारा जमहूरियत खां ॾिनल आहिनि। ऑपोजिशन अख़बार उमर अयूब महमूद खान चेकसई, शाहिद खाकान अब्बासी, असद केसर बिन जी इस्लामाबाद में इस्लासबाद गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। बख्शापुर भरसा मोटरसाइकिल फुर दौरान मज़ामत करण ते नौजवान क़तल। गबनू थाणे जे हद में हथियाबंदन मोटरसाइकिल सवार नौजवान खे रोके वरितो। फुर दौरान मज़ामत करण ते हथियाबंदन बानो गोलो खे क़तल करे छॾियो। इतलाउ ते गोला बिरादरी जा माण्हू वाक़े वारनि ते पहुची विया। जवाबदार फरार। बख्शापुर वेझो ॻोठ लुत्फ़ अली डोमकी में चोरनि पारां चोरी करण जी कोशिश। भाॻियनि जी फायरिंग में हिकु चोर अब्दुल्ला गोलाटो मारिजी वियो। इतलाउ ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो।